उडेरोलाल रिपोर्ट मुमताज अली वरिया मूजिब यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज जो ॻोठ बचियल वरिया गंदगी जो वर चढ़ी वियो गटर नालियूं उथली पिया ॻोठनि मुमताज वरिया मुमताज एजाज ऐं ॿियनि सेक्रेटरी मुफ्ता शोरो खिलाफ़ एहतिजाज कंदे चयो त ॻोठ जे नालियुनि जी सफ़ाई न थियण करे गटर नाला उथली पिया आहिनि जंहिं सबबि गटरनि जो गंदो पाणी रोडनि रस्तनि ऐं घरनि में दाख़िल थी वियो आहे यूसी सेक्रेटरी खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि ड्रेनेज सिस्टम जी सफ़ाई कराई ॾिनी वञे पर ॿुधण लाइ तयार न आहिनि नालियुनि जी सफ़ाई न हुजण करे गटरनि जो गंदो पाणी ॻोठ में तला जो ॾेख ॾेई रहियो आहे जंहिं सबबि ॻोठ में मच्छर ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढिया आहिनि उन्हनि डीसी मटियारी ऐं एडमिनिस्ट्रेटिव तहलका मटियारी खां मुतालबो कयो आहे त सेक्रेटरी यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज ॻोठ ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठ बचियल वरिया नालियुनि जी सफ़ाई कराए गंदो पाणी निकाल करायो ॾिनो वञे।